अस्सलाम वालेकुम मोअज़्ज़िज़ नाज़रीन। मुंहिंजो नालो आहे कमर ज़मान हमलाणी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो हमलाणी टीवी यूट्यूब चैनल। जीअं त मोअज़्ज़िज़ नाज़रीन तव्हां सभिनि खे ख़बर आहे त सिंधी ड्रामो लॾो पाॾे ते मां अॻु में बि काफ़ी सारा वीडियो ठाहे चुको आहियां, जिन में मां 34 मिस्टेकूं ॾेई चुको आहियां। ऐं दोस्तो अञा बि हिन ड्रामे में काफ़ी सारियूं मिस्टेकूं आहिनि। अॼु हिकिड़ो ॿियो वीडियो मां उन मिस्टेकनि ते ठाहे रहियो आहियां। दोस्तो यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि, तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न सम्झो। ऐं दोस्तो जेके मुंहिंजे चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे छॾीनि त जीअं हिन क़िस्म जा वधीक वीडिया बि तव्हां ॾिसी सघो। त दोस्तो हाणे हलूं था पंहिंजे अॼु जी वीडियो तरफ़। मिस्टेक नंबर 35, क़िस्त नंबर 50। दोस्तो हिन सीन में तव्हां गौर सां ॾिसो त जॾहिं जिन साण वटि अचे थो त सावण जो विहाणो बिल्कुलु सही रखियो आहे। हिकु दफ़ो ॿीहर ॾिसो त जॾहिं जिन सावण वटि अचे थो ऐं सावण खे डिॼारे थो त उन वक़्तु सावण वटि जेको विहाणो आहे उहो बिल्कुलु सही रखियो आहे। ऐं दोस्तो हाणे गौर सां ॾिसो त जॾहिं जिन वापसि हलियो वियो त विहाणे जो शेप ई तब्दील थी वियो आहे। हिकु ई सेकेंड खां पोइ विहाणे जो शेप जल्दी तब्दील कीअं थी वियो। मिस्टेक नंबर 36 ऐं क़िस्त नंबर 50। दोस्तो हिन सीन में तव्हां सुहागण जे पोयां बैकग्राउंड में चेक करे ॾिसो त कैमरामैन या माइक मैन जो पाछो आहे। दोस्तो तव्हां गौर सां ॾिसो त हीअ या कैमरामैन या माइक मैन जी सिसीअ जो पाछो आहे। पोयां भित ते बैकग्राउंड में तव्हां गौर सां ॾिसो। मिस्टेक नंबर 37 ऐं क़िस्त नंबर 50। दोस्तो हीउ शख़्स जॾहिं हिननि ॿिनि शख़्स वटि अचे थो त हिन जे कुल्हे में ट्रॉल आहे। हिकु दफ़ो तव्हां ॿीहर ॾिसो त हिन जे कुल्हे ते ट्रॉल या रूमाल आहे। ऐं दोस्तो हिन सीन में तव्हां गौर सां ॾिसी सघो था त हिकु ई सेकेंड खां पोइ जॾहिं हिन जे तरफ़ कैमरा ज़ूम थी करे त उहो ट्रॉल गाइब थी थो वञे। तव्हां गौर सां ॾिसी सघो था, हीउ ॾिसो हिकु ई सेकेंड खां पोइ जॾहिं कैमरे हिन शख़्स तरफ़ ज़ूम थी करे त उहो रूमाल गुम थी थो वञे। मिस्टेक नंबर 38 ऐं क़िस्त नंबर 51। दोस्तो हिन मिस्टेक तरफ़ गौर कजो। हीअ हेल ताईं हिन ड्रामे जी सभ खां वॾी मिस्टेक आहे। दोस्तो हिन सीन में गौर सां ॾिसिजो त हीअ सभु शख़्स हिन जिन बाबा वटि अची बीठा आहिनि। हीअ चारई ॼणा हिन जिन बाबा वटि अची ॿाहिरि बीठा आहिनि। दोस्तो उन खां पोइ हिन शेरल जे बैकग्राउंड में तव्हां गौर सां ॾिसो त शेरल जे पोयां बैकग्राउंड में हिकु खंभो आहे। दोस्तो गौर सां ॾिसिजो तव्हां। ऐं दोस्तो कुझु ई सेकेंडनि खां पोइ उहे खंभा काॾे गाइब थी विया ऐं हीअ खिड़की किथां अची वई। दोस्तो जॾहिं त शेरल जे पोयां बैकग्राउंड में पहिरियां ॿ खंभा हुया, हाणे उहे खंभा बि गाइब आहिनि ऐं कुझु ई सेकेंडनि खां पोइ खिड़की किथां अची वई। ऐं दोस्तो हीअ मिस्टेक इते ई ख़तमु नथी थिए, अञा बि हिन मिस्टेक में ट्विस्ट आहे। दोस्तो हाणे इन ई सीन में तव्हां वरी अरबाब जे पोयां बैकग्राउंड में ॾिसो त दीवार आहे। तव्हां गौर सां ॾिसो कुझु तारूं आहिनि ऐं हिकु दीवार आहे। ऐं दोस्तो हाणे वरी ॾिसो त उहा दीवार काॾे गाइब थी वई ऐं उहे तारूं काॾे गाइब थी वई। ॾिस त हाणे वरी अरबाब जे पोयां बैकग्राउंड में खिड़की अची वई। जॾहिं त पहिरियां दीवार ऐं तारूं हुयूं पर हाणे खिड़की अची वई। ऐं दोस्तो अञा बि हिन मिस्टेक में ट्विस्ट बाक़ी आहे। दोस्तो हिन सीन में असुलु ट्विस्ट इहो आहे त हीअ सभई ॼणा सीन जी शुरूआति में ॿाहिरि अची विया हुआ, वरी सीन जी आख़िर में बग़ैर कई कट कंदे वरी अंदरि हलिया विया। यानी कुझु ई सेकेंडनि खां पोइ हीअ अंदरि हलिया विया। सीन जे शुरूआति में ई ॿाहिरि आया, वरी कुझु ई सेकेंडनि खां पोइ अंदरि हलिया विया। ऐं दोस्तो हिन सीन में अञा नंढिड़ो ट्विस्ट बाक़ी आहे।
उहो इहो आहे त हू सभु शख़्स अंदरि हलिया विया ऐं जिन बाबा हुननि खे ॿाहिरि सम्झी अञा बि हुननि जे साम्हूं ॿाहिरि कचारी पियो करे। दोस्तो हिन जी एक्टिंग लाइ हिनखे ऑस्कर अवार्ड मिलणु खपे। मिस्टेक नंबर 39, किस्त नंबर 51। दोस्तो हिन सीन में जिन बाबा हिकिड़ो केले जो छिलको हिन तरफ़ उछलियो ऐं हिकिड़ो हिन तरफ़ उछलियो ऐं आख़िर में केलो खाई छॾियो। तव्हां गौर सां ॾिसो। पर दोस्तो हीउ केले जो छिलको किथां आयो जॾहिं त हुन ॿियो केलो खाधो ई कोन हो। दोस्तो इहा मिस्टेक आहे या न, असांखे कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो। दोस्तो अॼु जे लाइ हिन वीडियो में बसि एतिरो। उमेदु थो कयां त हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में कमेंट बि ज़रूरु कंदा। ऐं नए अचण वारनि दोस्तनि खे इहा गुज़ारिश आहे त हमरानी टीवीअ खे सब्सक्राइब करे छॾियो ऐं बेल आइकन खे दॿाए छॾियो त जीअं अहिड़ा वीडियो तव्हांखे फ्यूचर में बि मिली सघनि। दोस्तो यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। ऐं दोस्तो हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में। तेसिताईं पंहिंजे दोस्त क़मर ज़मान हमरानी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।